अस्सलाम वालेकुम दादा जी। तो मुझो नालो अब्दुल लतीफ़ है। मुझो मोबाइल रिपेयरिंग जो शॉप आहे तव्हां ॾिसी सघो था पिया। जीअं त 3 तारीख़ ते अतर जखरो SHO तालिब साहब ऐं शबीर मलकाणी 12 बजे हिते आया। जेको आहे मूंखे ॾाढो हेरासमेंट कयूं। मुंहिंजूं ग्राहकनि जूं मोबाइलियूं पयूं हुयूं, उहे 4 मोबाइलियूं बि खणी आया ऐं जेको आहे मुंहिंजा 30,000 कैश पिया हुया उहे बि हितां खणी आया ऐं मूंखे हितां वठी बि विया। सॼो ॾींहुं वेहारे करे उते मूंखे जेको आहे तालिब साहब AC वारे कमरे में वेहारे करे उते मूंखे चए पियो जेको आहे पैसनि तां बि हथु खणो, मोबाइलनि तां बि हथु खणो, न त तोखे मां 2 किलो चर्स में चालान कंदुमि। मां मजबूर थी करे मां फ़िलहालु पैसनि तां हथु खणी मां चयो ठीकु आहे, मां पैसा छॾिया। मां मजबूर थी करे उतो राति जो 12 बजे हिननि मूंखे छॾियो। मां जेको आहे उनखां पोइ मां वयुमि हलियो घर। उनखां पोइ जेको आहे मां कोर्ट में पटिशन विधी हिननि जे ख़िलाफ़ु त बाबा मुंहिंजूं मोबाइलियूं बि खणी आया आहिनि, मुंहिंजा जेको आहे पैसा बि खणी आया आहिनि। त 10 तारीख़ ते हाज़िर हुई। उते SHO साहब बि आयो, अतर जखरो बि आयो, शबीर मलकाणी बि आयो। उते जज साहब हिननि खे ॾाढी छंड पटी त बाबा तव्हां हिन ग़रीब खे छो था तंग कयो, छा मसइलो आहे, तव्हां छो था हिन खां मंथली वठो ऐं जेको आहे छो था हिन खे धमकियूं ॾियो त असां तोखे चर्स में चालान कंदासीं। पोइ हिननि उते मुतालबो कयो त साईं असां जेको आहे चोरिया सेट थो वठे, असां उन में जेको आहे हिनखे झलियूं था पिया, चोरिया सेट न वठि। त जज साहब हिननि खां सवाल कयो बाबा चोरिया सेट वठे थो, हिन ते का FIR आहे तव्हां मूंखे उहा ॾेखारियो, या का NC थियल आहे त उहा ॾेखारियो। हिननि उते का बि शइ पेश न कई। पोइ जज साहब हिननि खे छंड पटी त जेको आहे ॿीहर हिन खे तंग न कयो। हाणे उनखां पोइ ख़ामोश आहिनि त तालिब साहब पाण ख़ामोश आहे, पर जेको आहे मूंखे अञा बि ॿियनि माण्हुनि खे चवे थो त नऊंदरो अमरोट थियो, गाहे जा थिया या ट्रखण थिया, कहिड़े बि थाणे ते मतिलबु मां तोते FIR कराईंदुमि। अञा बि माना उन शइ खां नथो अचे पियो। हाणे मतिलबु मुंहिंजो मुतालबो इहो आहे त न मूंखे पैसा वापसि मिलिया आहिनि, न मूंखे मोबाइलियूं वापसि मिलियूं आहिनि। जेसिताईं मूंखे इहे शयूं वापसि न मिलंदियूं तेसिताईं मां कोर्टुनि जो दर खड़काईंदो रहंदुमि। मां अॼु बि कोर्ट वियो हुउमि, मां हिननि ते FIR जी पटिशन दाख़िल कराए आयो आहियां। पोइ ॾींहं में थिए, 2 में थिए, सुभाणे वरी मुंहिंजी उते जेको आहे हाज़िरी आहे, वरी मां ॿीहर उते वेंदुमि। मूंखां सिग्नेचर वग़ैरह वठंदा 2 शाहिद आहिनि जेके उते मां अची वेंदुमि। उनजे साम्हूं मुंहिंजूं मोबाइलियूं बि खणी आया आहिनि ऐं मूंखां पैसा बि खणी आया आहिनि। ऐं ॿी शइ शबीर मलकाणी जी मूं वटि कॉल रिकॉर्डिंग आहे। उहो इहा शइ मूंखे चए पियो 50-60 हज़ार वारो वॾो सेट ॾे, जेको मां साहब खे ॾेई राज़ी कयां, पोइ तूं भले चोरी जा सेट बि वठो ऐं फ़ी 1000 रुपयो सेट ते असांखे मंथली ॾे। उहा हिननि खे उहा शइ मां जवाबु ॾिनी त बाबा मां चोरी जा सेट छो वठां, मां पंहिंजी रोज़ी थो कयां, बछड़ीवाल माण्हू आहियां, मां इहे कमु न कंदुमि। हाणे मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मतिलबु अञा हिन मूंखे तंग नथा कनि, बाक़ी जेको आहे फ़ोननि ते चए थो या ॿियनि माण्हुनि खे चए थो त मां ॿिए हंधि थाणनि ते हिन ते FIR कराईंदुमि, मां हिन खे खणाईंदुमि। हाणे मूंखे इहो बि ख़तरो आहे त मूंखे खणाईंदो साईं, FIR मुंहिंजी कराईंदो, पोइ किथे बि कराईंदो। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे न पैसा वापसि मिलिया आहिनि अञा, न जेको आहे मूंखे मोबाइलियूं वापसि मिलियूं आहिनि। उन हिसाब सां मां अॼु ॿीहर सेशन कोर्ट वियुमि, मां जेको आहे वकील साहब सां मिलियुमि ऐं जेको आहे मां उते इहा वकील साहब खे हवालु ॾिनो त न मूंखे पैसा मिलिया आहिनि, न मूंखे मोबाइलियूं मिलियूं आहिनि। असां FIR जी वरी ॿी जेको आहे ॿीहर असां जेको आहे पटिशन अॼु मां उते केस एडमिट कराए आयो आहियां। हिननि ते जेको आहे ईंदो लेटर ईंदो, पोइ जॾहिं बि आहे पोइ जेको आहे हिननि ते साम्हूं थींदो, पोइ FIR थी न थी वधीक जेको कोर्ट फ़ैसिलो कयो।